नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह खां अंजुमन हुसैनी मोरो पारां जुमे जी नमाज़ बाद ईरानी जनरल कासिम सुलेमानी जी बेरहमाना शहादत ख़िलाफ़ सैयद काज़िम अली शाह, अलामा दोस्त मोहम्मद चन्ना ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज रैली कढी वई। अॻुवाणनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खंयल हुआ, जेके शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिथे हिननि धरणो हंयो ऐं अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अमरीका मुसलमान मुल्कनि ते हमला करे हुननि खे कमज़ोर करणु चाहे थो। हाणे ईरान ऐं इराक जे फौजी जनरलनि खे शहीद करे हुननि मुल्कनि सां जंग करण जी कोशिश करे रहियो आहे। असां अमरीका जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं इक़वाम मुतहिदा खे अपील करियूं था त मुसलमान मुल्कनि सां जंग कंदड़ मुल्कनि जो बाइकाट कयो वञे ऐं पंहिंजे मुल्क जे हुक्मराननि खे गुज़ारिश करियूं था त मुसलमान मुल्कनि जो साथ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।